सोबदेरो भरसा फकीर मोहम्मद सुमर वल्द पीर बख्श ओठो गोठ मोहम्मद अली ओठो पंहिंजी ज़रई ज़मीन ते मुबैना कब्ज़े ख़िलाफ़ एहतजाज कंदे चयो आहे त संदसि अबनि ॾाॾनि जे खाते में 80 खां 85 जिरेब ज़रई ज़मीन ओठा स्टाफ भरिसां आहे, जंहिं जो खातो सदर अयूब जे दौर जो थियल आहे। हुन जो चवणु आहे त मुख़ालिफ़ धुर कूड़ा खाता ठहिराए मुबैना तौर ज़मीन ते कब्ज़ो करण जी कोशिश करे रही आहे ऐं ज़मीन विकिरो करण जे इरादे में आहे, जॾहिं असीं ख़ानदान जा 7 खां वधीक हिस्सेदार आहियूं, जिन में 2 नियाणियूं पिणु आहिनि। फ़कीर सूमर ओठो जो चवणु आहे त ज़मीन जो रिकॉर्ड ऐं सर्वे नंबर असां वटि मौजूदु आहिनि, पर मुख़ालिफ़ धुर पुलिस जो दॿाउ विझी कूड़ा खाता ठहिराए असां खां सहियूं घुरे रहिया आहिनि, जिन ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई कई वञे। हुन चयो त असीं मुख़ालिफ़ धुर ऐं जेके कूड़े खाते में मुलविस आहिनि, उन्हनि ख़िलाफ़ क़ानूनी तरीक़े सां अदालत में पंहिंजो केस विढ़ंदासीं। जॾहिं त फ़कीर सूमर ओठो DC ख़ैरपुर एसी सोबोदेरो मुख़्तियार कार सोबोदेरो ऐं ॿिनि वसवारनि खे अपील कई त असांजी ज़मीन जो मुबैना कूड़ो ठहिरायल खातो ख़त्म करे फ़ौती खातो तब्दील करे असल हक़दारनि खे ॾिनो वञे, ॿी सूरत में अदालत जो दर खड़कायो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।